भारतीय क़यादत जा ताज़ा चिड़ ॾियारींदड़ बयान इंतहाई ॻणिती वारी ज़हनियत जी अक्कासी कनि था ऐं अमन बदिरां दुश्मनी खे तरजीह ॾियनि था। पाकिस्तान खे इलाइक़ाई अदम इस्तेहकाम जो सबब बणाए पेश करणु हक़ीक़तुनि खां मथां आहे। आलमी बिरादरी भारत जे जाराणी बर्ताव खां वाक़िफ़ आहे। परॾेही खाते जे तर्जुमान जो भारतीय अॻवाननि ऐं भारतीय परॾेही वज़ारतुनि जे तर्जुमाननि जे बयान ते रद्द अमल। चवे थो भारत पाकिस्तान अंदरि दहशतगर्दी खे सपोर्ट करे रहियो आहे। भारत दहशतगर्दी जे हक़ीक़तुनि खे ठलहनि बयाननि ऐं हथ कुंडनि सां लिकाए नथो सघे। पघारदार तबके के रिलीफ लाइ बचत स्कीम ऐं बैंक डिपॉज़िट ते टैक्स में 2% वाध ते गौर। हुकूमत IMF जी रज़ामंदी सां पघारदार तबके ऐं ॿियनि शोबनि खे रिलीफ फराहम करण जी कोशिश में ईंदड़ माली साल जी बजट में फाइलर्स ऐं नॉन फाइलर्स ॿिन्ही लाइ टैक्स जी शरह में वाध जी तजवीज़ ॾिनी। APR जे टैक्स पॉलिसी जे मेंबर डॉक्टर मोहम्मद इकबाल जो चवणु आहे त जेकॾहिं हिन टैक्स जी शरह में वाध कई वई त उन्हनि माण्हुनि जी ज़िंदगी ॾुखी थी वेंदी जेके बैंकुनि ऐं सेविंग्स स्कीमुनि में पंहिंजी जमा थियल रक़म मां हासिल थींदड़ व्याज जी आमदनी ते भाड़नि था। कमर्शियल बैंकुनि खे बि नुक़सानु थींदो छाकाणि त उन्हनि जी जमा थियल रक़म में घटिताई अची सघे थी। भारत जा कुता इरादा वाक़ा करण लाइ सफ़ारती टीम जे सरबराह बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में पाकिस्तानी वफ़द अॼु अमरीका में अहम मुलाक़ातूं कंदो। वफ़द सलामती काउंसिल जे 5 मुस्तक़िल ऐं 9 गैर मुस्तक़िल मेंबरनि जे सफ़ीरनि सां मुलाक़ातूं कंदो। अमरीकी इख़्तियारनि खे भारतीय अॻराई ते ब्रीफिंग ॾिनी वेंदी। पीपल्स पार्टी चेयरमैन गडियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल एंथोनियो गोदरेज जनरल असेंबली जे सदर OIC खे भारतीय अॻराई ते ब्रीफिंग ॾींदो। बिलावल भुट्टो ज़रदारी 5 जून ते अमरीकी थिंक टैंक मिडल ईस्ट इंस्टीट्यूट में थियल कॉन्फ्रेंस के भी खिताब कंदो। मुल्क जूं हालतूं बहितर आहिनि पर महांगाई वधीक आहे। आस्ते आस्ते इस्तेहकाम अचे पियो। बजट खां पहिरियां दिलि खोले ॻाल्हायो त जीअं अवाम जी नुमाइंदगी करे सघूं। सिंध में अमन जो मसलो आहे जंहिं ते कमु करण जी ज़रूरत आहे। स्ट्रीट क्राइम जे वधंदड़ सबबि अवाम परेशान आहे। अमन मुकमल तौर ते बहाल थियणु खपे। पीपल्स पार्टी जे मरकज़ी अॻवान ख़ुर्शीद अहमद शाह जूं मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो त इलेक्शन वेझो हुजण करे भारत धमकियूं ॾेई रहियो आहे पर पाकिस्तान पंहिंजी दिफ़ा लाइ मुकमल तौर ते तयारु आहे। ट्रम्प जी कोशिश आहे त माहौल अहिड़ो हुजे जीअं संदसि हुकुमरानी क़ाइमु रहे। कराची में 24 कलाकनि दौरान 4 भेरा ज़िलज़िले जा लोॾा। कायदाबाद, लांडी, शेरपाव कॉलोनी, बेस कॉलोनी, शालतीफ़, मलीर ऐं ॿियनि इलाइक़नि में ज़िलज़िले जा लोॾा महसूस कया विया। शहरी डप विचां घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। ज़िलज़िलो मापींदड़ मर्कज़ मूजिबि ज़िलज़िले जी शिदत 3.2 रिकॉर्ड कई वई। ज़िलज़िले जो मर्कज़ कायदाबाद जे वेझो हो। कराची जे पोश इलाइक़े ख़याबान इतिहाद में भेनरुनि साम्हूं भाउ ते तशद्दुद कंदड़ 62 शख़्स पुलिस खे हथ न आयो। संदसि ड्राइवर ऐं सिक्योरिटी गार्ड गिरफ़्तार। पुलिस गाॾी बि तहवील में वठी छॾी। DIG ॾखण जो चवणु आहे त नौजवान ते तशद्दुद में मुलविस शख़्स जी सुञाणप कई वई आहे। जवाबदार सरकारी मुलाज़िम नाहे। गिरफ़्तारीअ लाइ जवाबदार जी ऑफिस ऐं घर ते छापा आया विया आहिनि। जवाबदार ख़िलाफ़ FIR दाख़िल कई पई वञे। रानीपुर भरिसां ज़मीनी तकरार त झेड़े में 1 ॼणो क़त्ल, औरत समेत 3 ज़ख़्मी। ॻोठ सरदा जतोई में जतोई बिरादरी जे बिंदुरनि में झेड़ो थी पियो। फायरिंग में मिहल जतोई मारिजी वियो। वज़ीर मोलाई ऐं फितरा जतोई ज़ख़्मी थी पिया। पुलिस मूजिबि धुरनि में छिकतान ते ज़ाब्तो आणण लाइ वाक़िए वारे हंधि पुलिस नफ़री मुक़ररु कई वई आहे। ठुल वेझो ॻोठ यार मोहम्मद सूमरो भरिसां सिबको मुलाज़िम जो पुटु हथियारबंदनि हथां अगवा। वारसनि मूजिबि हथियारबंद ताहिर सूमरो खे ठुल ईंदे रस्ते मां अगवा करे विया। नौजवान जे अगवा ख़िलाफ़ वारसनि जो बागड़ची लाड़े वटि एहतिजाजी मुज़ाहिरो। टायरनि खे बाहियूं ॾिनियूं वयूं ऐं ठुल कंदकोट रोड ब्लॉक कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त नौजवान जे अगवा जो इतला मिलियो आहे। वधीक जांच कई पई वञे। शादी लाश भरिसां नौजवान नारी जो घर अंदरि फाओ खाधल लाश ते चौधरी मोहम्मद अली फार्म ते 20 वरियनि जी मीना ज़ाल लालू कोली जो घर अंदरि
फाहो खाधल लाश ॾिसी ॻोठाणनि पुलिस खे इतला कयो। पुलिस मूजिबि वाक़िए जो कारण मालूम न थी सघियो आहे। वधीक जांच कई पई वञे। ओबावड़ो भरिसां राउती माइनर जे आबादगारनि जो पाणी जी खोज ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। संदन चवणु आहे त राउती माइनर में पाणी छोड़ न करण सबबि हू वणनि जो फसल वक़्त सिर पोखे न सघिया। तयार थियल कम जो फसल बि सुकी सड़ी रहियो आहे। माइनर में बिना देर पाणी छॾियो वञे। मुल्क के अक्सर हिस्सनि में अॼु मौसम गरम रहंदी। गिलगित में बरसात की अॻकथी। मौसमियात खाते जो चवणु आहे त सिंध, पंजाब, बलोचिस्तान ऐं केपी के अक्सर ज़िलनि में मौसम गरम ऐं मैदानी इलाइक़नि में सख़्त गर्मी रहण जो इम्कान आहे। गिलगित बल्तिस्तान ऐं कश्मीर में कुछ हंधनि ते तेज़ हवाऊं ऐं गजगोड़ सां मींहुं पवण जी उमेद आहे।